नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में गरीबाबाद जी नूरानी मस्जिद में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम थी गुज़रियो है, जंहिंमें वॾे तादाद में सवें आशिकान रसूल शिरकत कई है। ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम के मज़हबी स्कॉलर मौलाना मुफ्ती मोहम्मद अली सिकंदरी, कारी शरीफ कादरी, मौलाना अहमद अली सिकंदरी खिताब कंदे चयो है त ही महीनो आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे भागन वारो है। हिन महीने में हिन हस्ती जी आमद थी है, जंहिं जे करे अल्लाह साईं हिन कायनात के वजूद में आंदो है। इन जे करे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में 12 रबी अव्वल ते शानदार रैलियूं कढियूं वेंदियूं। इन में तमाम आशिकान रसूल हज़ारनि जी तादाद में शरीक थींदा। मिलाद शरीफ में प्यारे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में खिपरो जे मशहूर नात ख़्वान अमीर बख्श राजड़ समेत ॿियनि नात ख़्वाननि प्यारे नबी जी शान में नात शरीफ पढ़े दादू वतियूं। दुनिया में जहाँ भी रहे आबाद रहेंगे, आबाद रहेंगे। जो आमिना के लाल का मिलाद करेंगे, जो आमिना के लाल का मिलाद करेंगे। प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की जश्न विलादत की खुशी में नूरानी मस्जिद गरीबाबाद में महल्ले में इस वक्त अज़ीमुश्शान महफ़िल मिलाद का प्रोग्राम जो है चल रहा है, जिसमें ख़ुसूसी ख़िताब हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती इस्लाम मोहम्मद अली सिकंदरी और इसके अलावा अहमद अली सिकंदरी मुफ्ती साहब ने बयान फरमाया और फरमा भी रहे। अल्हम्दुलिल्लाह इसके हवाले से इन्होंने जहन दिया है कि हमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत की खुशी में अपने घरों को सजाना चाहिए। आलम इस्लाम को ये पैगाम दिया है कि हर एक मुसलमान को अपने घर को, अपनी गली को, अपनी दुकान को, अपनी सवारी को सजाना चाहिए। साईं अॼु नूरानी मस्जिद में महफ़िल मिलाद थी रही है। असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे, अॼु असां महफ़िल मिलाद में शिरकत कई है। इंशाअल्लाह जेसीं ताईं सीसी में सां इंशाअल्लाह इन महफ़िल मिलाद में शिरकत कंदा रहिसासीं। इंशाअल्लाह असां सभु पंहिंजी ख़ुशी सां जो असां इंशाअल्लाह ईअं 12 रबी अव्वल जो महीनो ईअं ख़ुशी सां अदा कंदा आहियूं। इंशाअल्लाह सभु असांजा भाइर अॼु नूरानी मस्जिद में महफ़िल मिलाद में शिरकत थियो ऐं असांजा इसलिए महफ़िल थी रहियो आहे। असांजे ख़तीब नूर मुस्तफ़ा जो साईं अहमद अली साहब बयानु करी रहियो आहे। इंशाअल्लाह असां सभु गॾिजी इन जा बयान ॿुधी रहिया आहियूं साईं। इंशाअल्लाह ईअं ई असां पंहिंजे महफ़िल मिलाद में शिरकत कंदा रहिसासीं। तव्हां ॾिसो पिया इन वक़्तु नूरानी मस्जिद में महफ़िल मिलाद जो सिलसिलो हले पियो ऐं हर साल इन तरह सिलसिलो हलंदो आहे। बस मक़सदु हीअ आहे मिलाद शरीफ़ मल्हाइण जो त हज़ूर जी आमद जी ख़ुशी हुजे ऐं सभिनी खां वॾी में वॾी जेकी ख़ुशी आहे दुनिया में उहा हज़ूर जी आमद जी आहे। ऐं असांजो मक़सदु बि हीअ आहे मिलाद मल्हाइण जो त असांजी ज़िंदगी ऐं आख़िरत सुधरी वञे। असीं हर साल हिते नूरानी मस्जिद में महफ़िल कंदा आहियूं। इन खां अलावा असीं गली मोहल्ला सजाईंदा आहियूं। इन खां अलावा मज़ीद असीं खैरातूं वगैरह भी कंदा आहियूं रबी अव्वल जी सजावट लाइ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।